झरोला ॻोठ साईंदाद आलियाणी में पराण जा बंद मज़बूत न थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणनि मंज़ूर आलियाणी, शरीफ आलियाणी, रहमत आलियाणी, ईसा आलियाणी जी अॻवानी में एहतजाज कंदे चयो आहे त असांजे ॻोठ में जे भर पासे पराण नदीअ जा बंद इंतहाई कमज़ोर हालत में आहिनि। पराण जी बहालीअ जो कमु वक़्त सिर न थियण सबबि असांजो ॻोठ हर साल ॿुॾी वञण खां पोइ हज़ारे ॻोठाणनि खे पाकिस्तान आर्मी रेस्क्यू करे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल कंदी आहे, जंहिं बैदि असां केतिरा ई महीना औरतूं, मासूम ॿारनि ऐं पीड़ित माण्हुनि सां गॾु रोडनि, रस्तनि ऐं सरकारी स्कूलनि में अज़ाबनि वारी ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त प्राण जी बहाली लाइ आयल अरबनि रुपयनि जो बजट सरकारी कामोरा ऐं इरिगेशन इंतज़ामिया मिली भगत करे हड़प कयो वञनि, जंहिं सबबि हथरादू ॿोॾूं असांजो मुक़दर बणिजी वयूं आहिनि। हिननि वधीक चयो त इरिगेशन इंतज़ामिया खे कानून मूजिबि प्राण जे बंदनि ते 25 फुट वेकिरा बंद ठाहिण घुर्जनि, पर इंतज़ामिया खाना पूरी लाइ सिर्फ़ 5 फुट जा बंद ॿधी सरकार जा अरबे रुपया फंड हिसे पतीअ में विराए माण्हुनि खे बेयारो, मददगार, ख़तरनाक ॿोॾियुनि जे हवाले करे छॾनि। इन निगरान हुकूमत सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इंसानी हक़नि जे आलमी इदारनि समेत समूरनि वसवारनि खां अपील कंदे चयो आहे त करप्ट कामोरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे पराण ढोरे जा बंद मज़बूत करे मुस्तक़बिल में ॿोॾ खां बचायो वञे। झडो रिपोर्टर हितां ई पाणी लुड़ियो, इन ई घारे खे असां जीअं अॼु आया आहियूं, असांजा वॾा बि हितां ई ॿुॾंदा अचनि। उनखां पोइ हींअर हिननि घारो ॿधो, 10 मशीनूं, 7 बिल्डोज़र, वॾी मशीन, हेवी मशीनगिरी आंदी, जंहिंसां ही 4 फुट बंदि ॿधो वियो आहे। 22 फुट हिन जी कैपेसिटी हुई, उन जी जाइ ते हिननि 4 फुट बंदि ॾेई उहो हींअर सां फाटी वियो आहे। ऐं जॾहिं असां चयो चई असीं पोयां ॿधी वापसि अची हिनखे मज़बूत करे ॾींदासीं। जॾहिं असां इरिगेशन डिपार्टमेंट सां ॻाल्हायो त हुननि असां ते गारगन ते लही आया, वञी ॿुॾो चई हथ सां ॿुॾो था। हाणे असीं हथ सां इहा बंदि ते बीठा आहियूं। इहो 22 फुट 23 फुट जो हुननि जी आहे प्रोग्राम, असांखे मिलियो आहे 5 फुट। सही। तंहिंखां पोइ ॾिसो पिया हाणे छितूं ऐं पुराण जी लेवल जेका असांजी जीअं लुड़े थो, छितनि जे मथां पाणी मटियो वञे। ऐं असांखे इहो महिरबानी करे कयो वञे। नेवी कंदी आहे, असांजी नेवी कंदी आहे, आर्मी कंदी आहे। हिते इहो डीसी बि असांखे नज़र कोन थो अचे कॾहिं। अॼु ताईं पाण जे जॻह ते बीठा आहियूं, ॻोठ साईंदाद आलियाणी, तालुका जुडो, ज़िला मीरपुर खां। ही उहो ई पॉइंट आहे जितां असां हर साल ॿुॾूं था। ही बंदि जेको आहे न, हिन जॻह ते घारो पए थो, रुॻो हिकिड़ो कोन्हे, हर साल ॿुॾणु माना असांजो नसीब बणिजी चुको आहे। ऐं अॻे जीअं थियो वरी बि हींअर जेको हेतिरा बंदि मंज़ूर थिया।